नाज़रीन हाणे एक नज़र मुख्तसर मकामी खबरन ते। नाज़रीन तलहार वासी 23 साला नौजवान नदीम गोपांग घरू अणबणत तां फाहो खाई आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची आपघात करण नौजवान जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो। वाही पांदी जे अस्पताल में लेडी मेडिकल ऑफिसर खैरुन्निसा सां बद इख़लाक़ी कंदड़ पुलिस एहलकार रियाज़ जमाली, काशिफ जमाली ऐं ॿियनि ख़िलाफ़ वारसन नवाज़ रुस्तमानी ऐं ॿियनि जी अॻवानी में गोरख चौक अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। सागड़ में औरतुनि खे समाजी तहफ़्फ़ुज़ फराहम करण लाइ पुलिस तरफ़ां इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिं में घरेलू तशद्दुद जी रोकथाम, जिनसी हिरासमेंट ऐं औरतुनि जे ॿियनि मसइलनि जे हल लाइ व्हाट्सएप ग्रुप ठाहियो वियो। समाजी तंज़ीम जे कोऑर्डिनेटर काशिफ वजीर चयो त घरेलू तशद्दुद जी रोकथाम लाइ मुफ़्त कानूनी मदद फराहम करे रहिया आहियूं। लाड़काने में सियासी समाजी धुरियूं मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। समाजी इत्तेहाद जे सदर हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी ऐं ॿियनि एसएसपी सखर खां मुतालबो कयो त फौरी तौर प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। कंदकोट में वधंदड़ बदमनी मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ जस्कम जे सॾ ते रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे वाली ॾिनो सिंधी, रज़ा अब्बास ऐं ॿियनि जो चवणु हो त पुलिस जी नाअहली सबबि हिन वक़्त ताईं मुख़बिन खे बाज़ियाब न करायो वियो आहे। मामले जो नोटिस वठी फौरी तौर मुख़बिन खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। कंबर में सेशन कोर्ट जे जज ज़ाहिद हुसैन में तलो ज़िले में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात जे विकिरे जो पाण मुरादो नोटिस वठंदे एसएसपी कंबर शिदात कोट खे 3 ॾींहनि अंदर अदालत में पेश थी जवाब ॾियण जो हुकुमनामो जारी करे छॾियो। अहिड़ो हुकुम डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर तरफ़ां दाख़िल कयल पिटीशन जी ॿुधणी कंदे जारी कयो आहे। कंबर में 17 ॾींहं अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल 18 साला नौजवान रिज़वान गोपांग जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदन वारसन रमज़ान गोपांग, मुश्ताक सरवर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। ॻड़ी यासीन जे तालका एजुकेशन ऑफिसर अलहरिनो सांगरो चयो आहे त तालके में 10 खां 15 स्कूल बंदि पियल आहिनि। क़बाइली झेड़नि सबबि उस्ताद वञण लाइ तयार न आहिनि। तालीम वारो वज़ीर फौरी तौर नोटिस वठी उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणायो वञे। टंडो आदम में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अब्बास बलोच हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जो मुआइनो कयो, जंहिं दौरान MNA फिदा हुसैन डेरो, MNA नवीद डेरो, सूबाई सलाहकार पारस डेरो पिणु मौजूद हुआ। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां लाॻापियल अमलदारनि खे फौरी तौर तरक़ियाती कम मुकमल करण जी हिदायत कई। सॻियूं भरिसां ॻोठ मौलादाद भागत वासी पीरसन हाजी महवाल भागत पुत्र मोहम्मद नवाज़ भागत जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त संदसि पुत्र नाफ़रमान थी वियो आहे, जंहिं सबबि हू लातालगी जो इज़हार करे थो। मामले जो नोटिस वठी पुट खे गिरफ़्तार कयो वञे। सेठार जा भरिसां ॻोठ मिंघ फ़कीर में 6 ॿारनि जी माउ आमना अबू पोटो ज़ाल मुख़्तार अबू पोटो घर अंदर पुरस्टार नमूने फोत थी वई। वारसन पारां मुड़स थां घुटा ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम हणंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। कोटडेजी में लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि पघारूं ऐं पेंशन ऑनलाइन ट्रेज़री ज़रिए न करण ख़िलाफ़ सैयद वाजिद अली शाह, इनायत अली बुगटी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। ठुल में कंदकोट मां अग़वा थियल नौजवान मज़ार गोलो जी बाज़ियाबी लाइ गोला बिरादरी जे माण्हुनि रहबर चौक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे एसएसपी कशमोर खां फौरी तौर नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे।